الجبار والكريم الستار، والصلاة والسلام على سيدنا محمد المصطفى المختار، صاحب التاج والمعراج وصاحب العزة والوقار، صلوات الله وسلامه عليه وعلى آله وصحبه. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. प्यारा दोस्तों, रब्बुल आलमीन जल्ल शानु शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। दुनिया में शर ईमान सां रहाए, वरी शर ईमान सां लॻाए। दीन जे रस्ते में रब्बुल आलमीन शर सां सभिनी खे इस्तिकामत, पामर्दी ऐं पुख्तगी नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, दीन जे रस्ते में हलण एक सच्चो मोमिन, मुखलिस मोमिन बणिजी हलण वॾी आज़माइश ऐं इम्तिहान आहे। मोमिननि जे लाइ ही दुनिया आज़माइश ऐं इम्तिहान जी जाइ आहे। मोमिन बाने जे लाइ कदम कदम ते आज़माइश, इम्तिहान ऐं परखा। जेसी ताईं को इम्तिहान में कामयाब न थींदो, तेसी ताईं इनाम जो हक़दार न थींदो। सही मुस्लिम जे अंदर हदीस पाक अचे थी, रिवायत करण वारो हज़रत सैयदना सुहैब रूमी सबचो रज़ियल्लाहु तआला अन्हु। असहाबी रिवायत फरमाए थो, इमामुल अंबिया हबीबे किबरिया हजरत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त मोमिन बाने जो मामलो अजीब आहे। जी, मोमिन जो मामलो अजीब आहे। इहो मामलो ॿिए कंहिं सां नाहे सवाइ मोमिन जे। जेकॾहिं मोमिन खे राहत पहुचे थी, शुक्र करे थो, उन जे लाइ अजुर ऐं सवाब आहे। मोमिन खे तकलीफ़ पहुचे थी, सब्र करे थो, त उन जे लाइ अजुर ऐं सवाब आहे। मोमिन बाने जे लाइ रंज में भी सवाब आहे त राहत में भी सवाब आहे। मोमिन जे लाइ दुख में भी सवाब आहे त सुख में भी सवाब आहे। मोमिन बाने जे लाइ खुदा जे रस्ते में जिहाद में भी सवाब आहे त घर रही इबादत करण में भी अजुर ऐं सवाब आहे। भुख लगे रोज़ो रखे त सवाब आहे। मानी मिले ईद करे त बि सवाब आहे। मोमिन बाने जे लाइ जेकॾहिं उन ते सर्दी अचे, उन सीउ में सीउ जिस्म ते बर्दाश्त करे त अजुर ऐं सवाब आहे। गर्मी लगे, पघर वहे, उन पघर ते सब्र करे त उन में भी अजुर ऐं सवाब आहे। इहो मामलो सिर्फ़ मोमिन जे लाइ आहे, ॿिए कंहिं जे लाइ न आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोमिन बानो वाट वींदे अगर रस्ते में को कंडो उन्हें जे पैर में लगी पोए उन्हें कंडे लगन ते सब्र करे तो उन्हें सब्र जे एवज भी उन्हें जला अजुर ऐं सवाब आ। मोमिन बाने के जेकरे बुखार अचे उन्हें बुखार ते सब्र करे तो हिकड़ी रात जो बुखार 2 सालन जे गुनाहन जो कफारो बणजी वेंदो आ। मोमिन बाने के जेकरे सेहत मिले उन्हें सेहत ते रब जो शुक्र अदा करे तभी उन्हें में अजुर ऐं सवाब आ। अल्लाह अल्लाह मोमिन बानो जेकरे फाको अची वियो बुख लगी मानी नहीं घर में वेलो वेही वियो उन्हें ते सब्र कई तो उन्हें जेड़ा मलाइका अजुर ऐं सवाब लिखन था। पर जेकरे अल्लाह ताला उन्हें के रंगीन ताम अता फरमाया मानी खाई रब जो शुक्र अदा कई तब उन्हें जेड़ा अजुर ऐं सवाब आ। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोमिन बानी जी राय मोमिन बानी जी अगर को तारीफ तो करे तो रब उन्हें के इज्जत बख्शी आ उन्हें जरा अजुर ऐं सवाब। पर मोमिन बाने के को गाल छोड़िए कोने जी गिला तो करे तब मोमिन जरा अजुर ऐं सवाब। अब गाल समझी या न गाल समझी या न हाँ अजीब मामलो आ। ईमान वालों बानू मोमिन बानू हर पासे रो अल्लाह ताला उन्हें जरा अजुर ऐं इनामन जा अंबार लगाए छड़िया पर शर्त इहो आहे त मोमिन मुख़लिस हुजे ऐं हर कम में हर मोड़ ते जिंदगी जे हर लम्हे में उन्हें जो गर्ज ऐं मक़सद हुजे अल्लाह सब चो अल्लाह दोस्तों मोहतरम सर्वे कायनात इमामुल अंबिया हबीब किबरिया सोने मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन बाने जो मिसाल खेती जे कचड़े गाह वांगुरु हूंदो आहे। अब छटरालो गाह ॾिठो अथव न सन्ना हुनजा तीला हूंदा आहिनि हवाऊं लॻंदियूं केॾीमहिल हेॾे वेंदो केॾीमहिल होॾे वेंदो हिकिड़ी जाइ ते हुनखे करार न हूंदो आहे। मुंहिंजे सोने सरदार मिसाल ॾेई फरमायो त मोमिन बानो बि इन कचड़े गाह वांगुरु हूंदो आहे। मुख़्तलिफ़ हवाऊं लॻंदियूं उनखे लोॾींदियूं रहंदियूं हिकिड़ी जाइ ते उनखे करार न हूंदो आहे। कॾहिं कर्ज़ जी हवा लॻंदी कॾहिं बीमारी जी लॻंदी कॾहिं मुखालफ़त जी हवा लॻंदी कॾहिं मुआफ़िक़त जी हवा लॻंदी कॾहिं दोस्ती वारी हवा घुलंदी कॾहिं दुश्मनी वारी हवा घुलंदी कॾहिं तारीफ़ वारी हवा घुलंदी कॾहिं गारियुनि वारी हवा घुलंदी। इहो सभु रंग मोमिननि जे लाइ आहे। इहो सभु रंग साईं फरमाइनि था मुनाफ़िक माण्हू जो मिसाल सुनूबर जे वण वांगुरु हूंदो आहे। सुनूबर जो वण सिधो बीठो हूंदो आहे
उन्हें में लचक न हूंदी लोडो न हूंदो ओचितो हिकिड़ो तेज हवा तूफान ईंदो सुनूबर जे वण खे धूड़ियो करे वञी किराईंदो सुनूबर जो वण सिधो सो बीठल हूंदो न उन खे लोडो हवा लोडे सघंदी न उन जे जिस्म में लचक हूंदी पर मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं सुनूबर जो मिसाल मुनाफ़िक सां ॾिनो अॼु को माण्हू हार्ट अटैक थी वई वेठे वेठे मरी वियो माण्हू चवंदा साईं वाह जो मौत थियुसि न तकलीफ़ ॾिठई न को सकरात ॾिठई वेठे वेठे साह निकिरी वियुसि मदीने वारे साईं फरमायो त इहो मुनाफ़िकत जो मौत बुरे में बुरो मौत हुआ जेको वेठे वेठे साह निकिरी वञेसि न बीमारी ॾिठई न ग़म ॾिठई न तकलीफ़ ॾिठई इहो मुनाफ़िकत जो मौत मोमिन जो मौत उहो जेको ग़म ॾिसे तकलीफ़ूं ॾिसे बीमारियूं ॾिसे लोडा लमा ॾिसे वसीयत जो मौक़ो मिलंदुसि माफ़ी वठण जो मौक़ो मिलंदुसि हक़ अदायगी जो मौक़ो मिलंदुसि कंहिंखे आज़ारियो हुजई उन खां माफ़ी वठण जो मौक़ो मिली वेंदुसि जेकॾहिं कंहिं सां ज़्यादती करे वेठो हूंदो उन खां बख़्शाइण जो मौक़ो मिली वेंदुसि अगरि को चङो कमु करणो हूंदुसि उन करण जो मौक़ो मिली वेंदुसि मोमिन बाले जो मौत इहो दुख ॾिसंदो ग़म ॾिसंदो बीमारियूं ॾिसंदो पोइ दुनिया तां लाॾाणो कंदो ऐं मुनाफ़िक जो मौत इहो जो वेठे वेठे दम परवाज़ थी वेंदो ॻाल्हि सम्झो था या न असांजी सोच में ऐं दीन वारे तालीम में फ़र्क़ु आहे या न आहे या न असांजी सोच छा थी चवे असीं सोचींदा आहियूं यार जे तकलीफ़ ॾिठी इहो लोड़े थो बाबा चवंदा आहिनि साईं हाणे लोड़े ई थो पियो बाबा निमाज़ुनि ते कोन्हे सॼी उमिरि निमाज़ूं पढ़ी त चुड़ी चुड़ी मुंहुं ईअं चवंदा आहिनि हा पर मदीने वारे साईं खां पुछ असांजे आका खां पुछ असांजे रहबर खां पुछ जंहिंजो कलमो पढ़ी थो उन नबी खां पुछ त भलो मौत कहिड़ो भली जिंदगी कहिड़ी मदीने वारे ताजदार फरमायो त रब्बुल आलमीन थो फरमाए हदीस कुदसी रब्बे कायनात फरमायो मूंखे मुंहिंजी इज्जत जो कसम मूंखे मुंहिंजी हेकड़ाई जो कसम मूंखे मुंहिंजी वादानीअ जो कसम त जे बहाने सां मां भलाई जो इरादो कंदो आहियां उन खे चइनि ॻाल्हियुनि मां के न के ॻाल्हि में मुबतला कंदो आहियां रब कसम खणी थो फरमाए त जंहिंसां मां रब भलाई जो इरादो कंदो आहियां जंहिंखे बख़्शण चाहींदो आहियां उन खे चइनि ॻाल्हियुनि मां के ॻाल्हि में मुबतला कंदो आहियां या त उन खे उन जे जान में तकलीफ़ ॾींदुसि या त उन खे उन जे बचन में तकलीफ़ ॾींदुसि या त उन खे उन जे पोखुनि में तकलीफ़ ॾींदुसि या त उन खे उन जे कारोबार में तकलीफ़ ॾींदुसि पोइ जॾहिं इन तकलीफ़ ते बाने सब्र कयो मूंखे मुंहिंजी हेकड़ाई जो कसम त ईअं बख़्शे छॾींदोमांसि जीअं उन ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं अमर जी जल उन खे ॼणियो हुयो घबरायो न तकलीफ़ुनि खे ॾिसी दिलगीर न थियो माण्हुनि जे मेड़नि खे ॾिसी ताननि तुनकनि खे ॾिसी तव्हांजे दाढ़ी ते माण्हू खिलंदा तव्हांजे दीनदारी ते ठठोलूं कंदा तव्हांजे फ़क़ीर बणजण ते ठठोलूं कंदा तव्हांजे निमाज़ी बणजण ते तव्हांखे ताना मेणा मिलंदा घबराइजो न जे दुनिया मेणा थी ॾे पर रब तव्हां ॾांहुं राज़ी आहे ॿियो ख़बर दाढ़ी छो रखियो छो था रखो भला पटको छो था वधो महबूब जी सुन्नत ॾंदड़ छो था ॾियो मदीने वारे जी सुन्नत जे ॾंदड़ महबूब जी सुन्नत जे दाढ़ी में मदीने वारे जी सुन्नत त गारियूं झलण बि मदीने वारे जी सुन्नत पोइ हीअ सुन्नत अदा करे ख़ुशि थींदो भला जे हूअ सुन्नत अदा थी त पोइ अरहो त न थी न जंहिं ॾींहुं तोखे गारियूं मिलनि जंहिं ॾींहुं तोखे ताना
तोखे मेहरा मिलन उन्हें दी शुक्राने जा नफल पढ़ त अज तुझी इहा भी सुन्नत अदा थी वई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दोस्तान गिरामी सरवरे कायनात फरमायो सब खां वधीक तकलीफ़ूं नबीयन ते ईंदियूं आहिनि ऐं पोइ जेको जेतिरो वधीक दीनदार हूंदो उनखे ओतिरियूं वधीक तकलीफ़ूं ॻाल्हि सम्झो या न जी जेको जेतिरो दीनदार बणजंदो उन ते ओतिरियूं आज़माइशूं ईंदियूं वरी उन जे लाइ इनाम बि ओॾा वॾा हूंदा जेतिरियूं मुखालफ़तूं ॾिसंदो जेतिरा मेहणा सहंदो जेतिरा ताना सहंदो ओतिरा उन जा दर्जा रब वधाए छॾींदो। सुनन इब्न माजा में हदीस अचे थी मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो त बाने जे लाइ रब हिकड़ा दर्जा मुक़रर कया आहिनि हिकड़ा शान मुक़रर कया आहिनि बातिन जा मकाम मुक़रर कया आहिनि जन्नत जा इनाम मुक़रर कया आहिनि उहे इनाम उहे दर्जा निमाज़ सां न मिलंदा रोज़े सां न मिलंदा हज सां न मिलंदा ज़कात ॾियण सां न मिलंदा ख़ैरात ॾियण सां न मिलंदा आहिनि साहबनि चयो सही भला उहे दर्जा कीअं मिलंदा आहिनि मदीने वारे फरमायो त माण्हुनि जे मेहणनि सहण सां मिलंदा आहिनि माण्हुनि जा मेहणा मिलिया ताना मिलिया उन्हनि खे बर्दाश्त कयईं उहे दर्जा मिलंदा जिते निमाज़ न पहुचाए सघे जिते रोज़ो न पहुचाए जे मकाम ते हज न पहुचाए सघे माण्हुनि जा मेहणा सहण सब्र करण तोखे उन दर्जन ते पहुचाए छॾींदा। फ़कीरो ए ज़िक्र वारो घबरायो न दिलगीर न थियो अॼु जेकॾहिं माण्हुनि तव्हांखे मेहणा ॾिना आहिनि त रब तव्हांजे लाइ वॾा शान ऐं वॾा दर्जा ठाहे छॾिया आहिनि। अभी इश्क के इंतहा और भी है अभी इश्क के इंतहा और भी है सितारों से आगे जहां और भी है अगर खो गया एक नशे मन तो क्या गम मकामात आओ फिगा और भी है फिगा और भी घबरायो न दिलगीर न थियो अगर जेकॾहिं तव्हांखे दुख मिलियो आहे तंगी मिली आहे दीन जे रस्ते में तव्हांजी आज़माइश वरती वई आहे त तव्हांजी सुहिणे नबी जी सुन्नत अदा थी रही आहे। ओद जे मैदान में मैदान ओद में मुंहिंजो सोनो हबीब तलवार भी बदल आहे सिर भी बदल आहे जंग जे मैदान में बनफ़्स नफ़ीस काफ़रनि सां लड़ाई करे रहिया आहिनि ऐं मुंहिंजे दिल पर नबी ते काफ़रनि चौधारी हमलो कयो आहे जो जिस्म रतो रत थी वियो आहे मुंहिंजे आका जे जिस्म अतहर मंझां पाक लहू टिनी रहियो आहे। हिन मंज़र खे ॾिसी मलाइक बि रोई रहिया आहिनि फ़रिश्तनि जे अंदर में बि ओछंगारूं अची रहियूं आहिनि अल्लाह अल्लाह ख़ौद जूं कयूं मुंहिंजे आका जे मथे मुबारक में चुभी वञनि थियूं। हज़रत हसान बिन सनान रज़ी अल्लाह ताला अन्हु अबू सईद
खुदरी जो वालिदा पंहिंजे वात सां पंहिंजे ज़बान सां मुंहिंजे दिलबर नबी जे खून मुबारक के चटे साफ करे रहियो आहे। साईं दा फरमाइनि ओ प्यारा अज तुंहिंजे ज़बान खे मूं मोहम्मद जो लहू लॻो आहे तो जहन्नम जूं बाहियूं ई हराम आहिनि। जेमल महबूब जो दंद मुबारक शहीद थिए थो हुजूर जख्मी हालत में जॾहिं हवेली ॾे वापसि अचनि था त अम्मा आयशा सिद्दीका मोमिन जी मां जॾहिं दिलबर नबी जो इहो मंज़र ॾिठो अखियुनि में लुक अची वियसि चवण लॻी त या रसूल अल्लाह अॼोको ॾुखियो ॾींहुं शायदि तव्हांजे ज़िंदगी में अहिड़ो ॾुखियो ॾींहुं अॻु न आयो हूंदो। साईं फरमाइनि था ओ आयशा बराबरि अॼोको ॾींहुं ॾुखियो पर ए आयशा अॼु खां ताइफ़ वारो ॾींहुं अञा बि वधीक ॾुखियो हुयो। ओ मुंहिंजी घरवारी ओ मुंहिंजी हाल महरम घरवारी जॾहिं ताइफ़ जे सफ़र ते वियोसीं ताइफ़ वारनि खे कलमो पढ़ाइण वियोसीं त उहो मंज़र अञा बि वधीक ॾुखियो हुयो। जॾहिं मां उन्हनि खे कलमे जी दावत ॾिनी उन्हनि मूं ते कुता बचा हुया उन्हनि मूंखे घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाया हुया उन्हनि मूं ते पथर विसाया हुया। जॾहिं उन्हनि जे कुतनि खे मूं ते बचो हुयो त कुता कदमनि ते किरी पिया कुता बि पुछड़ो ॾे मदीने वारे जो अदब कनि पिया पर हुननि इंसाननि जे अंदर में इहा बि सुञाण न हुई। साईं फरमाइनि था जेमल मुंहिंजी जुती बि हथ में रखी भरिजी वई जॾहिं खजूर जे बाग में आयुसि हिकिड़े खजूर जे थुड़ खे टेक लॻाए वेठुसि त उन बाग जो माली आयो महबूबनि जो हसीन चेहरो ॾिठई उन ते लहू रत जा निशान ॾिठई उहो चवण लॻो ओ सुहिणी सूरत वारा तुंहिंजो चेहरो केॾो हसीन आहे तुंहिंजो चेहरो केॾो हसीन आहे तुंहिंजी गुफ़्तार केॾी मिठी आहे तुंहिंजो किरदार केॾो आला ओ परदेसी जवान ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे तूं वेठो किथे आहीं ताइफ़ वारनि मां त नज़र नथो अची ॿुधाए तूं केरु आहे किथे वेठो आहे। सरकार जा फरमाइनि था ओ माली मां अल्लाह जो आख़िरी रसूल आहियां मां रब जो मोकिलियल पैगंबर आहियां ओ माली हिन क़ौम वारनि खे मां अल्लाह जो पैगाम पहुचाइण आयुसि हिननि मुंहिंजो ई क़दुरु सुञातो आहे जेको अॼु तूं ॾिसी रहियो आहे। उन माली चयो त जेकॾहिं तूं सचो नबी आहे त नबीअनि जूं बद दुआऊं रब रद्द न कंदो आहे ताइफ़ वारनि खे पिट ॾीन इन्हनि खे को पारा थो ॾीन इन्हनि खे का बद दुआ ॾीन त इहो शहर ई ग़र्क़ थी वञे। हुज़ूर था फरमाइनि त ओ माली मां पिटण वारो न आहियां मां बद दुआऊं ॾियण वारो न आहियां मां त दुश्मन खे बि दुआऊं ॾियण वारो दुश्मन जे लाइ बि छपर ऐं छांव ऐं रहमत बणिजी आयो आहियां। ओ तुंहिंजा थोर मदनी लाइण खां लंघे विया ओ तुंहिंजा थोर मदनी लाइण खां लंघे विया तुंहिंजा गुण तुंहिंजा गुण तुंहिंजा गुण ऐं ॻाल्हियूं ॾियण खां लंघे विया तुंहिंजा थोर मदनी वो लाइण खां लंघे विया सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया
रसूल अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे दिल जो दिल पर महबूब मोहम्मद वा, रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद वा। वो सब सूर सही सिरते दुश्मन के दिन नहीं दुआऊं, सब सूर सही सिरते दुश्मन के दिन नहीं दुआऊं। वो रहमत जो पेकर महबूब मोहम्मद वा, चो मुझे दिल जो अल्लाह वंडो हथे अभी बन जे, वंडो हथे अभी बन जे। वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद वा, मुझे दिल जो दिल पर अल्लाह अल्लाह। इते दुश्मन ईज़ाइल प्या, इते दुश्मन तकलीफ़ूं प्या ॾियनि। उनो रब फरमायो वस्बिर ले हुक्म रब्बिक फइन्नक बिअयुनिना। ओ मुंहिंजा महबूब पंहिंजे पालनहार जे हुक्म जे ख़ातिर सबुर कर, पंहिंजे रब जे लाइ, पंहिंजे महबूब जे लाइ सबुर कर। इन्नक बिअयुनिना, महबूब तूं त असांजे निगाहुनि में आई, असांजूं निगाहूं तोखे ई तके रहियूं आहिनि। मां रब तोखे ई निहारे रहियो आहियां। महबूब मुंहिंजे ख़ातिर तूं सबुर कर, मां रब तोॾे पंहिंजूं निगाहूं रहमत जूं विछायूं वेठो आहियां। अल्लाह अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हेॾे ताना पिया मिलनि, हिते मेरा पिया मिलनि, होॾे रब अर्शन ते घुराए मेराज पे मनाया। वो हुजूर जे तवस्सुल सां जेकी हुजूर जा ताबेदार है, अब ॻाल्हि सम्झो, तवज्जो फरमायो, जेके हुजूर जे तरीक़े ते हलंदा आहिनि उन्हनि खे बि मेणा मिलंदा आहिनि, ताना मिलंदा आहिनि। छो त इहा नबी जी सुन्नत आहे न, नबी जो तरीक़ो जो ईअं आहे त आशिकनि जूं इहे सुन्नतूं बि रब अदा कराईंदो आहे। ॻाल्हि सम्झव? भला जे ताना मिलनि न त पोइ इश्क छाजो, पोइ इश्क छाजो, पोइ मोहबत छाजी, कोन सम्झो? हा ॿुधो, गुल जे पासे में कंडा बि हूंदा आहिनि, पोइ ख़ुदि गुल जी हिफ़ाज़त जे लाइ हूंदा आहिनि। फ़क़ीर जिते हूंदो आहे उसे पासे में कंडड़ा बि हूंदा आहिनि। ऐं अल्लाह चाहींदो आहे त कंहिं बाने जी मंज़िल आसान करे, सालनि जो सफ़र मिंटनि में तय करे, त पोइ रब उन खे चौधारी मेहननि ऐं ताननि वारा माण्हू पैदा करे। ॻाल्हि सम्झो या कोन? हा, ही ॻाल्हि सम्झो, घणनि परेशानियुनि खां जान छुटी पवंदव। जेके ढकिया वेठा आहियो न, मथे ते हथ रखियूं त हाणे छा थींदो? हा, ये फ़क़ीर बि मां थियो आहियां, ॾाढ़ी बि मूं रखी,
वरी नुक़सान बि मूंखे, तकलीफ़ बि मूंखे, चयो बाबा छॾ दीन खे। ख़बर यार जी थी परख सां पवे, बिना परख जे यार हर को चवे। रब चाहींदो आहे त कंहिंजी मंज़िल सालनि वारी मिंटनि में तय थिए त पोइ उन जे चौधारी ताननि ऐं मिणनि वारा पैदा कंदो आहे। पोइ जॾहिं बानो उन्हनि ते सब्र कंदो त ॻाल्हि आसान थी पवंदी, दूरियूं ख़तम थी वेंदियूं, कुर्ब जा रस्ता खुली पवंदा। ऐं हिन जहान में को बि अल्लाह जो अहिड़ो बरगुज़ीदा बानो न आयो जंहिंजी मुखालफ़त न थी हुजे, जंहिंजी मुखालफ़त न थी हुजे, उहो वली ई दुनिया में कोन आहे। बस सम्झो, जेकी उम्मत जा अॻवान, जेकी क़ौमुनि जा रहबर, जेकी इमाम बणिजी आया, उन्हनि खे बि माण्हुनि ताननि ऐं मेणनि खां कोन बख़्शो। अब सुनो दस्तगीर, आहे न शान वारो, बच्चो बच्चो सोने दस्तगीर खे सुञाणे। सदियूं गुज़री वियूं पर अञा ताईं दस्तगीर जी महफ़िल में एॾी ओॾी वधंदी। पर साईं जे पंहिंजे दौर में साईं जे ख़िलाफ़ तहरीक हली, सोने दस्तगीर जे ख़िलाफ़। वक़्त जो वॾो मुहद्दिस, वॾो आलिम इब्न जूज़ी, उन पीरान पीर दस्तगीर खे कुफ्र जी फतवा ॾिनी। 100 मौलवी आया, 100 आलिम मसाला खणी साईं सां बहस करण जे लाइ आया। सोने दस्तगीर सां 100 आलिम आया। जेॾी महिल सोने दस्तगीर जे साम्हूं पहुता त सुवाल ई विसरी विया। अचे अॻियूं वेठा पर इहे जीअं गूंगा वेठा हुजनि। इहा जवाब इहा वारे मुंहिंजा सोना दस्तगीर। पर वक़्त जे माण्हुनि बख़्शो कोन कंहिंखे। हज़रत इमाम मोहम्मद ग़ज़ाली, चलो सुभान अल्लाह। सोनो ग़ज़ाली वक़्त जो इमाम हुयो, हुज्जतुल इस्लाम हुयो। किताब लिखी इह्याउल उलूमुद्दीन। एॾो त आला किताब आहे जो बुज़ुर्गनि फरमायो आहे त बिल फर्ज़ ख़ुदा न करे जेकॾहिं क़ुरान दुनिया तां खॼी वञे ऐं इह्याउल उलूम धरती ते हुजे त को बि माण्हू गुमराह कोन थी सघे। इह्याउल उलूम एॾो आला किताब आहे जेको हज़रत इमाम ग़ज़ाली लिखी। जॾहिं किताब लिखियई अचे सही मुला कावड़िया, कारे मुल्ला फी सबीलिल्लाह फसाद। मुला जो कम फी सबीलिल्लाह फसाद। अचे मुला कावड़िया, हज़रत इमाम ग़ज़ाली जे ख़िलाफ़ तहरीक हलायूं ऐं सरकारी तरह तहरीक हली, सरकारी ख़र्च ते। जेको शेखुल इस्लाम हुयो, यानी मुफ्ती आज़म बादशाह जो, इराक जे बादशाह जो जेको मुफ्ती हुयो, उहो हुनजी अॻुवाणी पियो करे। इमाम ग़ज़ाली जे ख़िलाफ़ तहरीक हली। पोइ उन मौलवियुनि गॾिजी फतवा ॾिनी त जिथे बि इह्याउल उलूम जा नुस्ख़ा आहिनि उहे गॾु करे उनखे साड़ायूं, जेको न साड़ींदो उन ते लानत आहे। इहा फतवा सादिर कई। ख़मीस जो ॾींहुं मुक़ररु थियो त ख़मीस ते सॼे धरती ते जिथे बि नुस्ख़ा इह्याउल उलूम किताब जा फैलियल उहे सभु गॾु कयो ऐं उनखे ॿाहिरि साड़ियो। ख़मीस जे ॾींहुं मुक़ररु थियो ऐं राति ख़मीस जी थी त हज़रत इमाम ग़ज़ाली ॾिसे थो त सोणे नबी जी दरबार लॻी। मदीने वारा साईं वेठा आहिनि ऐं हबीबनि जे हथनि में इह्याउल उलूम जो किताब। हुज़ूर हीअं ॾिसी फरमाइनि था ग़ज़ाली किताब ॾाढो सुठो लिखियो आहे। पासे में अबू बकर वेठो आहे, हेॾो सुहिणो उमर वेठो आहे। साईं फरमाइनि था अबू बकर ग़ज़ाली ॾाढो सुठो किताब लिखियो आहे, उमर ग़ज़ाली ॾाढो सुठो किताब लिखियो आहे।
ग़ज़ाली बाहूं ॿधी अर्ज़ कयो सही तव्हां त तारीफ़ था कयो त मूं किताब सुठो लिखियो आहे पर सुभाणे मूंखे सज़ा मिलंदी सुभाणे मुंहिंजो इहो किताब सड़ंदो सुभाणे मूं ते मौलवियुनि फतवा ॾिनी आहे त 100 मूंखे कोड़ा लॻंदा इन किताब जे करे हुज़ूर फरमाए त कंहिं फतवा ॾिनी आहे चइजे शेखुल इस्लाम जेको आहे न सरकारी मुला उन मूंखे फतवा ॾिनी आहे सुभाणे मुंहिंजो किताब बि साड़ींदा ऐं मूंखे 100 कोड़ा भरंदा हुज़ूर हुकुम ॾिनो त मुला खे हाज़िर कयो हाणे ख़्वाब पियो हले पोइ मुला पेश थियो हुज़ूर फरमायो नामुराद तूं मुंहिंजे ग़ज़ाली ते फतवा ॾिनी आहे तूं हिन खे तूं 100 कोड़ा हणी साईं फरमायो गुलाम को बीठो हुजे उनखे फरमाए त हिन मुला खे 100 कोड़ा हणी साईं हिकिड़ो जो कोड़ो लॻुसि त दाह कई वरी टियों तव्हांजो 100 कोड़ा पूरा लॻसि आख़िरी कोड़ो लॻुसि त अखि खुली वियसि सुजाग जो थिए त पुठारनि ते कोड़नि जा निशान छापिया पिया हुजनि बदन सॼो सूर में हली हमला न सघे ॻाल्हि सम्झो था न हज़रत अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह अलैह जेको अरब में अञा ताईं शाज़ली सिलसिले वारा लखी उन जा मुरीद ऐं सिलसिलो जारी आहे जीअं हिते कादरी नक्शबंदी सिलसिलो आहे अरबनि में शाज़ली सिलसिलो ईअं हलंदड़ आहे उन सभिनी वलियनि जो मुर्शिद हज़रत अबुल हसन शाज़ली रहमतुल्लाह अलैह हिकिड़े भेरे इस्कंदरिया जे शहर में आया त मौलवियुनि पाण में बहस पे कयो त अल्लाह जो कुर्ब ज़ाती आहे या इल्मी आहे त हज़रत अबुल हसन उन ॻोठ इस्कंदरिया में पहुता माण्हुनि मौलवियुनि अचे पुछो साईं ही मसलो असांखे सम्झ में नथो अचे साईं फरमायो त बाबा अल्लाह जो कुर्ब ज़ाती आहे इल्मी दलील बि चओ त ॾींदोसांव जे चओ त हक़ीक़त बि ॾेखारींदो जेमल इल्मी दलील ॾिनो त आलमनि जा अकुल महवे हैरत थी विया फरमायूं हाणे जे रब जो कुर्ब ॾिसणो अथव अबुल हसन जे हथ में हथ मिलायो त हिते जो हिते रब जो दीदार कराए छॾींदो एॾो वक़्त जो इमाम एॾो वक़्त जो कामिल वली अचे माण्हू कावड़िया को मुल्हिद सॾे को ज़िंदीक सॾे को ताना ॾे को मेहरा ॾे आख़िर चयूं त हिनखे शहर निकाली ॾियो बुज़ुर्ग खे तूं धिके लोधे शहर मज़ा कढियूं पोइ साईं इरादो कयो त मिस्र ॾे वञा हितां जा छाड़का उते पहुता बाबा मिस्र अचणु न ॾिजोसि पोइ न साईं हेॾे अचनि न होॾे उते समुंड में ॿेड़नि ते 10 सालनि ताईं ॿेड़नि ते हलंदा रहिया 10 साल ज़िंदगी ॿेड़े ते गुज़ारियूं ऐं उते खेनि खे हिज़्बुल बहर जो वज़ीफ़ो अता थियो जेको अॼु ताईं बि हज़ारे आमिल हिज़्बुल बहर पढ़ंदा आहिनि ऐं हिज़्बुल बहर जो वज़ीफ़ो जंहिंजे अमल में अची वञे वातमो जीअं कढंदो रबू उहे करे छॾींदो उहो वज़ीफ़ो इन समुंड में सफ़र दौरान रब उनखे इनायत फरमाए हेॾा वक़्त जा इमाम वक़्त जा आलिम वक़्त जा अल्लाह जा कामिल वली पर दुनिया वारनि उन्हनि सां छा छा न कयो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह साईं सोना गौसुज़्ज़मा हज़रत पीर मिठा साईं रब सुना मज़ार ते किरोड़े रहमतूं रहमतपुर शरीफ लाड़काने में आया डीसी साहब जेको हुजे डीसी हाणे त DCO वरी ओ गोल मिलाए अथनि पोइ सम्झो डीसी साहब साईं जन खे लेटर जारी कयो त तव्हांखे 3 ॾींहंनि जे अंदर अंदर मुंहिंजो ज़िलो लाड़कानो छॾे वञे छो जे हिते ये जज़्बा था कनि फ़क़ीर हू था कनि हक़ था कनि असांजे ज़िले लाड़काने में था निकिरी वञे साईं जन खे लेटर मिलियो पीर साईं जन मस्जिद में वेठा हुजनि उहो लेटर फ़क़ीर पढ़ी ॿुधायो साईं जन मथे निहारे
फरमाया तो मेरा रब करीम जिले भी तेरे तालके भी तेरे असा भी तेरा कम बैठे करेंगे ऑफिसर को असा नहीं वणदे अदा 3 ॾींहं विच मेरा दिला छोड़ वञो ए को असा नहीं वणदे असा को वल इहो नहीं वणदा सही 3 ॾींहं पूरा ही न थिया काॾे वियो आहे नौकरी काॾे वियो आहे ओ वरी कागल चूंडी थो पियो अब समझो था न हज़रत पीर फिरोज़ धनी बादशाह जंहिंजो फैज़ पूरी दुनिया में अॼु ताईं जारी है सारी आहे पीर फिरोज़ धनी वक्त जे माण्हुनि वक्त जे आलिमनि फतवाऊं लॻायूं त बुज़ुर्ग घणियूं शादियूं कयूं आहिनि उन शादियुनि जे करे अल्लाह जे वलीअ खे फतवाऊं ॾिनऊं कई क़िस्मनि जा इल्ज़ाम मड़ियूं पर मुंहिंजा दोस्तो उहे इल्ज़ामनि वारा ख़ुदि पंहिंजे बूथ में धूड़ विझंदे रहिजी विया वलीअनि जो शान ॾींहों ॾींहुं रब निरालो बनाए हज़रत सैयद ताइफा जुनैद बगदादी जंहिंजी मौलवी साहब हींअर ॻाल्हि पे कई हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह इन खे वक्त जे माण्हुनि काफ़र सॼो मुल्हिद सॼो ज़िंदीक सॼो कई ग़लत फतवाऊं ॾिनियूं पर अल्लाह वारनि पंहिंजो कमु न छॾियो दुनिया वारा पंहिंजा ताना हणंदा रहिया वलीअ पंहिंजो कमु कंदा रहिया मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं तूं असां वलीअ त न आहियूं पर उन्हनि जे तरीक़े ते त आहियूं वाट तो गुलाम तो उन्हनि जा नौकर तो उन्हनि जा असां ॾिजूं न अॼु जेकॾहिं तो दाढ़ी रखी आहे पटको ॿधो आहे मुरीद सॾाईंदो कंहिं न कंहिं वलीअ जी दामन झली अथई उन्हनि जी ग़ुलामी में आयो ही त उन वलीअनि जी उन निस्बत जे करे तोखे बि घणो कुझु ॿुधणो पवंदो मूंखे माण्हू पिया चवनि साईं तव्हांजे लाइ छा था माण्हू चवंदा मुंहिंजो भाई छा था चवनि चइसि कहिड़ियूं ख़बरूं था कर मुंहिंजो भाउ अल्हम्दुलिल्लाह इहा सुन्नत आहे असांजे मशाइखनि जी मां त उन्हनि जे दर जे कदमनि जी खाक जे बराबरि बि न आहियां पर उन्हनि जे सदके रब करीम असांजा दर्जा पियो थो वधाए साईं फरमाइनि था त जेको पढ़ाई गिला थो करे उहे पंहिंजूं नेकियूं उन खे ॾियारे थो मोकिले उन जा गुनाह पाण खणी थो वठे हज़रत इमाम आज़म सही इमाम आज़म अबू हनीफ़े खे माण्हुनि एतिरो तंग कयो एतिरो मजबूर कयो जो पछाड़ी इमाम आज़म सोणे खे जेल में विधो साईं जो जनाज़ो बि जेल मज़ा निकितो माण्हू गिला कंदा हुआ को कीअं चवे को कीअं चवे साईं खे जे ॿुधाईंदासीं जो फलाणो माण्हू हीअं पियो चवे साईं फलाणो हीअं पियो चवे साईं जन वरी तोहफ़ा सूखड़ियूं हदिया उन माण्हू खे ॾियारींदो माण्हुनि चयो साईं हो तव्हांजी करे गिला तव्हां वरी उन ॾे तोहफ़ा था ॾियारे मोकिलियो पाण फरमायो भाउ इहो मूंसां अहिड़ी भलाई थो करे जो मुरीद बि ईअं कोन कंदो चयोसीं इहो त गिला थो करे भलाई कीअं थो करे था चए भाई इहो जेकी बि निमाज़ूं रोज़ा ज़िक्र फ़िक्र करे थो इहे सभु मूं ॾे पार्सल थो करे ऐं मुंहिंजा जेके गुनाह आहिनि सभु वीचारो इहो खणंदो थो वञे क़यामत जो ॾियारो थींदो त हिकिड़ी नेकी बि केरु कंहिंखे कोन ॾींदो भली अम्मा जीजल हुजे पर हिकिड़ी नेकी बि कंहिंखे कोन ॾींदी पंहिंजे बच्चे खे हिकिड़ी नेकी बि कोन ॾींदी अबा उन ॾींहं जे पंहिंजूं सभई इबादतूं मूं अबू हनीफ़े खे ॾे त इहो मुंहिंजो सॼणु चइबो की न कोन चइबो वदा ओ फ़क़ीर घबराए न दिलगीर न थी माण्हुनि जे महरनि खे ॾिसी तामनि खे ॾिसी दिल न लाहिजाए विख वधाए पंहिंजे यार खे राज़ी करे ॾेखार हाँ बाक़ी जेकॾहिं ताना मिलनि दिल खे परेशानी थिए त पोइ ॾस ॾियारे थो पोइ राति जो उथी मथड़ो उघाड़ो करे पंहिंजे मालिक जे अॻियां भली दाह कजाए माण्हुनि जे अॻियां झुकण जी ज़रूरत न आहे माण्हुनि जे अॻियां निमण जी तोखे ज़रूरत न आहे झुकी त अल्लाह जे अॻियां झुक जे झुकी त मदीने वारे मीर जे अॻियां ओ महबूब कयो ॾाढो दुखनि सतायो धार
दुश्मन पंहिंजने बीज़ायो इन दुखने अंदर दुसकी रोई रात विहारिया इन दुखने अंदर दुसकी रोई रात विहारिया आज जकई ज़ान में कह को न घटायो महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो लाला जेको गमगीन जेको दर्द मां यादा गुंबद खदरा जे धणी ताईं पहुची वेंदी उन जी दाह मरनाई वेंदी रोदड़नि खे खिलायो वेंदो लाला ओ मुंहिंजा प्री प्यारा अॼु जेकॾहिं गम आयो अॼु जेकॾहिं तोखे परेशानी नज़र आई त दिलगीर न थी रब करीम तुंहिंजे मथां अहिड़ा त रहमत जा वॾ फुड़ा वसाईंदो जो तुंहिंजा सभु गम दुख दूर थी वेंदा सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या हुनखम जो पिरी मौला नखसे लख भेरा लो कुरसे तरसे वो लख भेरा लो कुरसे तरसे पिया सूर मिला तो सही विदुसे महबूब रुठो तो मरी विदुसे महबूब रुठो तो मरी विदुसे कन पे जो पिरी तन पांद पुसे वो लख भेरा लो कुरसे तरसे लख भेरा लो कुरसे तरसे ओ प्रिया सुन क्यों थम तो उपनी असा दिल बेउनिया खेदनी सदनी खुदा तुझो जिस्म भली दादू में हुजे पर तुझी दिल मदीने हुजे दिल किथे हुजे दिल किथे हुजे ओ प्रिया सुन क्यों थम तो उपनी असा दिल बेउनिया खेदनी सदनी वो असा दिल बेउनिया खेदनी सदनी कने पे जो पिरी तन पांद पुसे लख भेरा लो कुरसे तरसे लाला बकरन जो धनारा बकरियों चारींदे मदीने वाले जा पूरा पजी वसे मोहब्बत जब से याद है जी मोहब्बत वाले के जरे यार जी यादगिरी ईंदी त निंडू आराम फिटी वेंदा आहिनि अॼु दी रात जो मूंखे सोनो सरवर याद पियो निंड नेणने जी फिटी मूंखे हो तो हर हर याद पियो जंग में बकरियूं चारींदे मदीने वारे जी याद अची वसे वो धड़ बकरियुनि जो जंग में छॾियईं सिधो रवानो थियो मदीने पाक ॾे काॾे रवानो थियो रब शर तोखे मूंखे बि मदीनो ॾेखारे मदीने पाक ॾे आयो जॾहिं सोने शहर मिठे शहर मदीने में पहुतो ख़बर पई त मां
महबूब सोना जंगे ओहद ते निकरी रो चुका है। हुजूर मैदान ओहद रे काफरन सा लड़ाई जे रवाना थी चुका है। तही आशिक वरी उतो सिधो मैदान ओहद रे हलियो आ ताने मोटण छाजो मुड़ण छाजो। मैदान में आयो ऐन उहो वक्त हुजे जो दुश्मन जो घेरो आ तीर तलवारूं हली रहियूं मदीने वारो मीर मैदान ओहद में लड़ाई करे रहियो आ। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चौधारी काफरन जो घेरो आ हबीबन फरमायो केरा जेको हिन घेरे के हटाए मां मोहम्मद करीम उन्हें के पंजो जन्नत में रफीक बनाईंदुसि। त हिन धनार जी दाह निकती अर्सो करे या रसूल अल्लाह मुझो सिर कुर्बाना। मैदान में काहे पियो काफरन सां लड़ाई कंदे कंदे काफर केराईंदो वियो गभा गभा कंदो वियो आखिर पान भी जख्मी थी जमीन ते किरियो आ पथ के पियो लेटे पियो जिस्म रतो रत थस पर अखियुनि के मुस्तफा जे चेहरे जे दीदार जी चमक अखियूं चौधारी फिरन पियो त हाणे मरण जो वेलो वेझो आयो आ। काश जे मरण खां अॻ में पंहिंजे पुनल जो दीदार करे वेठा आखिरी वक्त में पंहिंजे महबूब जो जमाल ॾिसी वठा। मुंहिंजा दोस्तो जख्मी हालत में जमीन ते तड़पी रहियो आहे पर अखियूं चौधारी फिरन पियूं हसीन मुखड़े जी तलाश आहे। ओचितो हुजूर जो जे करीब गुज़र थियो आहे रण थो करे अलज़री या रसूल अल्लाह ए अल्लाह जा नबी मुझी दाह ॿुधो मुझे करीब अचो दिल चवे थी आखिरी भेरो तव्हांजो दीदार करे हिन दर्द वारी दाह ॿुधी हबीबन करीमन जी ज़ात करीब आया आहिनि। ही बि रिस्कंदे रिढ़ंदे पंहिंजो सिर महबूब जे कदमनि ते रखियई चए थो फुस्तु बि रब्बिल काबा काबे जे रब जो कसम मुंहिंजे दिल जी मुराद पूरी थी वई मुंहिंजे मन जी मुराद पूरी थी वई जो अॼु मुस्तफा जे कदमनि ते मुंहिंजी जान कुर्बान थी रही आहे। सिर यार दा नज़राना ले यार दे कोल आए सिर यार दा नज़राना ले यार दे कोल आए महबूब दी मर्जी गले लावे या ठुकरावे जन्नत दी नई ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे। ओ पीरी प्यारा सच्चो आशिक थी रेखार जाए इस्तकामत सिख जाए ओ अदा हिन रस्ते में आयो आ फकीर बणियो आ त फकीर बणजी रेखार जाए। अब ॻाल्हि कबूल आहे मेड़नि खां ॾिसी मयारुनि खे ॾिसी ताननि खे ॿुधी दिलगीर न थिजाए जेतिरा मेणा मिलिया ओतिरा तुंहिंजा दर्जा वधी वेंदा। कल हिकिड़े दोस्त फोन कई सही तव्हांजे लाइ फलाणे फलाणे हीअं पियो चयो मुंहिंजो त अलाह हुनखे ख़ुशि कंदो। दिल खे थोरो तकलीफ़ पहुती अल्लाह ताला उन जो बदलो ही ॾिनो जो करमपुर जी तारीख़ में कॾहिं बि अहिड़ो जलसो कोन थियो जेको अॼु थियो। मुंहिंजो सुन्नत ऐं शरीयत नबवी जे ख़िलाफ़ सां हिकिड़ो कदम ॿाहिरि कोन
सुन्नत मुताबिक इन्हें जे करे त लखे माण्हू फ़ाइदो वठनि पिया न। जेकॾहिं मुंहिंजो को कम शरीयत ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ हुजे हा त हिकिड़ो बि माण्हू हिते सुधरी ऐं फ़ाइदो वठी न सघे हा। ही हज़ारे माण्हू सुधरनि पिया, अहिड़ा माण्हू जेकी असांजूं सिर्फ़ केस्टूं ॿुधी करे 5 वक़्त निमाज़ तहज्जुद गुज़ार बणिजी विया। हाणे बलोचिस्तान में वियासीं, हिते जमात वेठी आहे बलोचिस्तान जी, पुछी ॾिसो सही उते मां ॾिसां सायूं चादरूं पटका ॾाढ़ियूं, हे त नवां माण्हू मां त ॾिठा बि कोन, चएसि इहे तव्हांजूं केस्टूं ॿुधी न हिक दीनदार बणिजी विया। वधा उहे मिठा, जेकॾहिं हेॾो गाड़ियूं मिलंदियूं त होॾो वरी कमु फ़ाइदे जो वधे। घबराए न, दिलगीर न थी, सचो पक्को पुख्तो फ़कीर सालिह बणिजी ॾेखार, इस्तिक़ामत सिख अल्लाह जे रस्ते में। क़िबला सही फरमाईंदा त लूला लंगड़ा फ़कीर न थी। लूलो लंगड़ो हूंदो आहे न, लूलो लंगड़ो माण्हू हवा लॻे हेॾे थेड़ खाईंदो वञे, वरी हेॾो हवा जो झूठो लॻे त हेॾे थेड़ खाईंदो वञे। थेड़ न खाओ, पक्का पुख्ता मुजाहिद मर्द बणिजी अल्लाह ई उनजे हबीब खे राज़ी करे ॾेखारे। हा फ़कीर बणिया आहियो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो, पढ़ंदो पढ़ंदो, रब तौफ़ीक़ ॾिए त तहज्जुद जी नमाज़ बि पढ़ो, अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिए त सुहारी मुबारक बि रख। हे महबूब जो बाग़ आहे न, सोने हबीब जी सुन्नत आहे, इहा रखाए। मन तमस्सक बिसुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अज्र 100 शहीद। हिकिड़ी सुन्नत ते अमल कंदे त 100 शहीदनि जो सवाब नसीब थी। अल्लाह ताला जल्ल शानु शल असांखे इस्तिक़ामत नसीब फरमाए, दीन जे रस्ते में रब शल असांखे साबित कदमी नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो, त अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु जा क़ुरान मजीद जा इहे अल्फाज़ आहिनि त इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह, बेशक उहे माण्हू जन चयो त असांजो रब अल्लाह हुआ, सुम्मा इस्तक़ामू, पोइ उन ते इस्तिक़ामत कई। अल्लाह अल्लाह हर को चवंदो आहे, पर इस्तिक़ामत करण वारो को हूंदो आहे। अब आप समझो था न, अल्लाह अल्लाह चवण वारो हर को आहे, पर इस्तिक़ामत उन ते साबित कदम रहण वारो को आहे। रब तो फरमाए जेके साबित कदम रहंदा आहिनि उन्हनि जे लाइ ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, अल्लाह जा मलाइक लही ईंदा, उन्हनि खे चवंदा अल्लाह तख़ाफ़ू, खौफ़ न कयो, वला तहज़नू, ॾुखारा न थियो। उन्हनि खे दिलदारियूं ॾियण जे लाइ मलाइक लही ईंदा। हाँ, जे दुनिया जा माण्हू मुखालिफ़ थी विया त उन जे मदद में मलाइक बजा लही ईंदा। कुरान तो फरमाए मलाइक छा चवंदा, अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, खौफ़ न कयो, डप न कयो, तव्हां ई कामयाब आहियो। पोइ जे कामयाबी चाहियो था त दीन में इस्तिक़ामत सिखो, अल्लाह जे रस्ते में इस्तिक़ामत सिखो। जेका वाट तव्हां वरती आहे, सुन्नत ऐं शरीयत वारी वाट वरती आहे, इन ते पेर मज़बूत खोड़े बीहजो। हाओ हाँ, मतां को लोॾो ॾेई वञेव, मतां को खिसड़ाए वञेव, मतां को भाकुड़ो पाए वरी हेॾो खॿो साॼो पासो वठी हेॾे छिके वञेव। अब समझो था न, इंशाअल्लाह खुदा कंदो उहे बि हेॾे ईंदा। समझो था, अल्लाह ताला जल्ल शानु शल सां सभिनी खे महबूब जे सुन्नत शरीयत ते इस्तिक़ामत नसीब फरमाए। अॼु जे हिन 15 शाबान जे अज़ीम महफ़िल, हिन तारीख़ी जलसे जो इहो सबक़ आहे तव्हां जे लाइ त तव्हीं सभु महबूब जे दीन ते इस्तिक़ामत ऐं साबित कदम थी रहिया। क़बूल आहे। रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। थकजी पिया आहियो, नाल माही ते दे लगियां दिलियां, नाल माही ते दे वो लगियां दिलियां, असां इश्क
बैठे। रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना वाला। रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना वाला। ओ दिल करे दी सजदा सजण को, दिल करे दी दिल करे दी सजदा सजण को। असां इश्क दा कलमा भर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे। ओ लिखिया जीवे किस्मत कीता भर भर प्याला इश्क दा पीता। लिखिया जीवे किस्मत कीता भर भर प्याला इश्क दा पीता। ओ रंग लगाया रांझन मैनू, रंग लगाया रांझन मैनू, कुर्ब तुराब थे घर बैठे। असां सिर दा सौदा कर बैठे। बेला रांझेदा बेशतों भलेरा होया सवाया बख्त है मेरा। आए आए न बख्त। बेला रांझेदा बेशतों भलेरा होया सवाया बख्त है मेरा। क्या करे से दोज़ख मैनू, क्या करे सी दोज़ख मैनू, यार ते तवक्कल कर बैठे। असां यार ते तवक्कल कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे। हाँ सिर जो सौदो थी वियो त थी वियो। पोइ हाणे ॿी का ॻाल्हि ॿुधणी कान्हे न। जॾहिं सिर विकाणल थी वियासीं हलिया, मदीने वारे खे सिर हवाले कयोसीं या न? सिर साजन खे ॾे, मदीने वारो सिर साजन खे ॾे, न त मौत बि ॾींदी सिर खे। मौत कोन ईंदो, कोन ईंदो। सिर साजन खे ॾे, न त मौत बि ॾींदी सिर खे। हाणे इहो कर इंसाफ़ त हो चङो कि न हे? मौत त ईंदो न। को एक्सीडेंट में मरी वियो, को बंदूक सां मरी वियो, को पंहिंजे मौत मुओ, को ख़ुदकुशी करे मुओ। पर मौत उहो भलो जेको मदीने वारे जे गुलामी में अचे न। वो हे मौत भलो या हबीबन जे दर जे गुलामी वारो मौत भलो? महबूब जे दर जी गुलामी इख्तियार कर, पर उनमें साबित कदम थी ॾेखार, मजबूत थी ॾेखार, इस्तिकामत करे ॾेखार। पोइ हिते बि वहवा हुते बि वहवा। रब करीम शान सां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए। महबूब सां सच्ची निस्बत ऐं इस्तिकामत वारी गुलामी नसीब। चयो आया चयो आया चयो आया चयो आया, मोहब्बत में चयो आया। कयो आ मस्त महबूबन कयो आ, ग़रीबत में खयो आया। शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छाती पियो। शिरक बिदअत संदी फतवा हई मुल्ला त छाती पियो। इने फतवा सबब कॾहिं न वरणो न वयो आया। खिले थी ख़ल्क़ छाती पियो,
खिले थी खल्क छाती पियो नए परवाह का कंहिंजी फ़क़त राज़ी रहे राणो जहीं कद में किरियो आया फ़क़त राज़ी रहे राणो रुगो राज़ी रहे राणो जहीं कद में किरियो आया चयो आया न कोठ में खौफ ख्वारी जो न कोठ में खौफ ख्वारी जो न मेण में आई मलामत जो न कोठ में खौफ ख्वारी जो न मेण में आई मलामत जो ये दरिया तानन जा तलब में सब तयो आया ये दरिया तानन जा ये दरिया तलब में सब तयो आया बधुम जो बोल बानप जो बधुम जो बोल बानप जो भजे दिलदार दिल बरसा बधुम जो बोल बानप जो भजे दिलदार दिल बरसा अलस्ती अहद पारण ले झोराणन में झुरियो आया करमुला इन वॾो भाग में भरियो आया करमुला इन तयाइफ में वॾो भाग में भरियो आया चयो आया मोहब्बत में चयो आया बस हिकिड़ो कलंदर सोने जो शेर हाय 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 इश्के दोस्त हर साथ दरूने नार में रख समा तो यार जे इश्क में ये तो नच्चा जो बाह जे मच में भी काहे तो पवंदो बाह भी नथी साड़े इश्के दोस्त हर साथ दरूने नार में रकसम गए बरखार में गलतम गए बरदार में रकसम मनम उस्मान मरवंदी मनम उस्मान मरवंदी मनम उस्मान मरवंदी कि यारे ख्वाजा मंसूरम मनम उस्मान मरवंदी कि यारे ख्वाजा मंसूरम मलामत में कुनद खल के बाहर बाजार में रकसम सही कलंदर के भी मेरा मिलिया हाणे तो दुनिया चए थी कलंदर कलंदर पर वक्त संदस वक्त जा असांजे सिंध वारनि जो वरी रवाज इहो आहे जेरे वलीअ को फ़ाइदो कोन वठंदे वफ़ात करे वेंदो पोइ सोनो कुबो ॾींदसि पोइ पर चाढ़ींदसि पोइ कब्रुनि जो तमामु पिया कंदा पोइ कब्रुनि खे चुमियूं पिया ॾींदा कब्रुनि ते किरिया पिया हूंदा अरे जहिड़ो हुयो त फ़ाइदो कोन वरितुईसि वलीअ त मज़ार में बि ज़िंदा आहिनि पर हाणे तूं त हुननि सां मिली ॻाल्हाए त नथो सघीं कलंदर बि घोड़ा घोड़ा कई वरी माण्हू मूंसां बि कोन था ठहनि मरा खल के हमी गोयद माण्हू मूंखे था चवनि गदा चंदी चिमे रखसी भेण चया छो थो नची छा थियो अथई चरियो थियो ई दीवानो थियो ई कलंदर चए माण्हू मूंखे ईअं था चवनि त हाणे हुनखे जवाबु कहिड़ो थो ॾिए जवाब सोरो कलंदर कहिड़ो थो ॾिए बदिलदारेम इसरारे बदिलदारेम इसरारे
अजा इसरार मेरे कसम जो दिल में के इसरार सब वो इसरार मुझे नचाए नहीं कर पाए मरा खल के हमी गोयब गदा चंदी चिमेरक सी बदिलदारे में इसरारे अजा इसरार मेरे कसम इस्तकामत सिखो माण्हुनि जे मेणनि खे ॾिसी दिलगीर न थियो पक्का मुजाहिद बणिजी विया सच्चा मोमिन बणिजी विया हवाऊं लगन तूफान लगन अब समुंड जे विच में हिकिड़ो जबल बीठो आहे समुंड जे विच में जबल बीठो आहे समुंड तव्हां ॾिठो हूंदो केॾियूं वीरूं थींदियूं आहिनि ओ ईअं जबलनि जेॾियूं वीरूं पियूं हीअं वीरूं ईंदियूं न पियूं जबल विच ते बीठो आहे ठा 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 माण्हू सम्झंदा जबल शायदि टुटी वेंदो या हटी वेंदो पोइते हलियो वेंदो पर सी उहे वीरूं ठका करे पाणे बूथ बुछड़ो करे वापसि मोटो जबल पंहिंजी जाइ ते बीठो आहे जबल पंहिंजी जाइ ते बीठो आहे वीरूं टकराए ठा ठा करे वरी वापसि मोटी वेंदी तूं बि फ़क़ीरी में पक्को मज़बूत पहाड़ बणिजी वञ जबल वांगुरु सचो पक्को पुख़्तो फ़क़ीर बणिजी वञ पोइ इहे वीरूं उथंदियूं कॾहिं ओभर जी हवा कॾहिं ओलह जूं वीरूं कॾहिं ॾखिण जूं कॾहिं उत्तर जूं इहे वीरूं टकराइबियूं घड़ी घड़ी ठका ठरा ठका थींदी जबल पंहिंजी जाइ न छॾींदो ज़मी जुम्बद न जुम्बद गुल मोहम्मद ज़मीन लुटे लुटे पर गुल मोहम्मद पंहिंजी जाइ तां न लुटंदो ठीकु आहे न महबूब जे ग़ुलामी वारी वाट वठ सरकार जे रस्ते में इस्तकामत सिख रब करीम तोखे ॿिन्ही जहाननि में कामयाब कब्रिस्तान में ॾाढिया क़ुरान पढ़ण जाइज़ आहे या न पढ़ी सघिजे थो क़ुरान जेसि ताईं आवाज़ वेंदो ओसी ताईं क़ब्रुनि ते ख़ुदा जी रहमत पई वसे अॼु सिक सजना दी वधेरी मेरी जिंदगी उदास घणेरी अॼु सिक सजना दी वधेरी मेरी जिंदगी उदास घणेरी लो लो विच शौक चंगेरी अज नैना लाया क्यों झड़िया इस सूरत नू मैं जान अखा जाना ने अखया जान जान अखा सच आखा ते रब दी शान आखा सच आखा ते रब दी शान आखा जिस शान तू शाना सब बढ़िया रब्बुल आलमीन असां सभिनी खे इस्तकामत नसीब फरमाए सिर्फ हिकु भेरो वरी सलात अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल हुर्रिल मुहज्जलीन अतियबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु
सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू जा किरोड़े एहसान बेपायान थोरा जे मालिक करीम असांखे जमायते अहले सुन्नत में शामिल फरमायो।